सॼे दुनिया भर में दरियानि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन तरह इब्राहिम हैदरी में पाकिस्तान फिशर folk फोरम जे मरकज़ी ऑफिस खां मल जेटी ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे, जंहिंमें पाकिस्तान फिशर folk फोरम जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी सईद बलोच समेत मरकज़ी अॻुवान ऐं फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी चेयरपर्सन फातिमा मजीद बि असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। इंटरनेशनल थीम जेको आहे इहे ई आहे से दरियाउनि जो तहफ़ुज़ ऐं इंसाननि जो तहफ़ुज़, छो जो दरियाउनि जी आख़िरी मंज़िल समुंड हूंदो आहे ऐं दरिया जे तहफ़ुज़ जेको आहे उहो इलाही ज़रूरी आहे, छो जो दरिया जो तहफ़ुज़ हूंदो तॾहिं असांजे डेल्टा जो, तॾहिं असांजे माहीगीर जो ऐं उनजे रोज़गार खे तहफ़ुज़ मिलंदो। ॿी वॾी ॻाल्हि जेकी आहे उहा इहा आहे कि अगरि दरिया जो कुदरती फ़िलो बहाल थो कयो वञे त उन सां न सिर्फ़ु जेका कोस्टल बेल्ट ते क्लाइमेट चेंज जा असरात आहिनि उन में कमी ईंदी, बल्कि जेको समुंद्री कटाव आहे उहो बि रुकिजी वेंदो ऐं असांजो डेल्टा जेको आहे से ॿीहर बहाल थींदो। तंहिंजे करे असांजो भरपूर मुतालबो आहे त सभिनी दरियाउनि जो कुदरती फ़्लो जेको आहे तंहिं सॼो साल बहाल रहणु खपे, त जीअं असांजे माहीगीर जो, असांजे रोज़गार जो ऐं असांजे माण्हुनि जो, असांजे तिमर जो, असांजे डेल्टा जो, असांजे माहौल जो जेको आहे तहफ़ुज़ थी सघे। हीउ सिंध जो मसइलो आहे सॼो, सिर्फ़ु असां माहीगीरनि जो कोन आहे, पर असां जेको फिशर folk फोरम पहिरीं ॾींहं खां वठी जेका बि मुतालबा आहिनि जेका माहीगीरनि जे हक़ में आहिनि ऐं असांजे माण्हुनि जे हक़ में, उन लाइ करे असीं जिदोजहद करियूं था त अॼु बि जेको दुनिया में इहा आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो ऐं स्लोगन इन जो ई आहे त माण्हुनि जो तहफ़ुज़ ऐं दरिया जो तहफ़ुज़। तंहिं हवाले सां अॼु असां बि हिते प्रोग्राम हिकु कयो आहे, रैली कढी आहे ताकी दुनिया में जेको इशू आहिनि उनमें असीं बि जेको पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। मुसलसल 20 साल खां असीं जेको आहे हीअ तहरीक हलाए पई पाकिस्तान फिशर folk फोरम, त हीउ मसइलो मामूली न हिन खे मामूली न सम्झो वञे। शहरी माण्हू बि ऐं कराची जा माण्हू बि ऐं सिंध जा सभु जेको दानिश्वर, जेको अदीब, शाइर ऐं जेकी बि दोस्त इहे उन जो सपोर्ट आहे, लेकिन हिते कराची जे शहरी माण्हू जो जेको आहे उन तरह से सपोर्ट न है। हमारा नारा ये कि दरियाओं का तहफ़्फ़ुज़, माहीगीरों का तहफ़्फ़ुज़, दरियाओं का तहफ़्फ़ुज़, सिंध के लोगों का तहफ़्फ़ुज़। तो इसीलिए इस बैनर के तले पाकिस्तान फिशर folk फोरम पूरे सिंध के लोगों को, पूरे पाकिस्तान के लोगों को ही दावत देती है कि आओ सिंधु दरिया बचाएं ताकि हम सिंध को बचाएं। दरिया जेको आहे उहो ज़िंदगी आहे, पाणी ज़िंदगी आहे ऐं पाणी खे साफ़ु करणु ऐं उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ग़िलाज़तूं या इन क़िस्म जूं, त उहो मच्छियुनि जे लाइ बि नुक़सानदा आहे, माल मवेशी जेके आहिनि उन्हनि जे लाइ बि ऐं इंसाननि जे लाइ। तंहिंजे करे दरिया इलाही ढंढूं तलाउ ख़ुश्क बि थी रहिया आहिनि, तंहिं लाइ करे हुकूमत वधीक जेको कैनाल ऐं डैम वग़ैरह ठाहे पई, त असां उन्हनि खे बि चवंदासीं त इन जो तहफ़ुज़ करियो ऐं कैनाल न ठाहियो। 42 लख एकड़ ज़मीन असांजी जेकी आहे सो ज़मीन बुर्द थी विया। जेकॾहिं दरियाई सिंध में पाणी न छॾियो वियो त माण्हू असांजा बेरोज़गार थी वेंदा। असांजा 3 जेके ज़िला आहिनि उहे तमामु घणा मुतासिर आहिनि, जंहिंमें ठठो, सिजावल ऐं बदीन शामिल आहिनि। ऐं इन्हनि जा न सिर्फ़ु माहीगीर बल्कि इन सां गॾु उते बनी कींदड़ जेका बि हारी आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। जेके आहे सो आलमी ॾींहं जे हवाले सां, पाणी जे आलमी ॾींहं जे हवाले सां असांजो मुतालबो आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी ॾिनो वञे ताकी असांजो डेल्टा जेको आहे सो आबाद थी सघे। कैमरामैन अब्दुल रशीद सां गॾु शहनशाह चारण, WTN कराची। दरियाओं का तहफ़्फ़ुज़, दरियाओं का तहफ़्फ़ुज़।